अमीर हुसैन साहब खे चयूं त असांखे 50 जरेब असांखे ॾियनि, पोइ ॻाल्हियूं कंदासीं। जे 50 जरेब असांखे न ॾींदा त असां ॻाल्हियूं न कंदासीं। असांजा हुते कुड़मी विया, सुबुह सां बिच बटे तो रोंबो हले पियो, हे उतां चाढ़ो करे आया असांजे मथां। इन में इहो जेको रेंजर जो अहलकार हो, ॿिया हिन जा मिट माइट गॾु थी करे 100 माण्हू आयो, फायरिंग कयूं, जंहिंमें असांजो कुड़मी नारे जो हो मोहब्बत ख़ान, उहो शहीद थी वियो ऐं हिननि जो रेंजर्स अहलकार जेको उहो ज़ख़्मी थी पियो। साईं जतुई साहब वटि ॻाल्हियूं कयूं, चयईं असां सरदारनि वटि न हलंदासीं, डॉक्टर इब्राहिम साहब वटि, आबिद हुसैन जतुई वटि उते न हलंदासीं। असांजो पंहिंजो अमीर आहे ज़ुल्फ़कार ख़ान रोहड़ीअ में, उन वटि कंदासीं। आबिद हुसैन ख़ान हो, उन फ़ोन करे तंबीह कयईं बाक़ाइदे सुठे तरीक़े सां, त तव्हां छा था कयो? चयईं असां ट्रैक्टर ॾींदासीं। ॿिए ॾींहं ते बि असांखे ट्रैक्टर न ॾिनो। हिते ज़मीन आहे मूंखे खीरतर केनाल ते 160 जरेब, जंहिंमें मुख़्तलिफ़ बाग़नि, ज़ैतूना, अंबा, खजिया ऐं कुझु ईअं ज़मीन आहे जंहिंखे आबाद कंदा आहियूं। इहो मसइलो माल जे भेल ते शुरू थियो। अंबनि जे में भेल कंदा हुआ। 2-3 दफ़ा असांजो चाचो वॾो सीड़जी वञो त उन्हनि खे घरनि में दान ॾिनई, बाबा के अंब वॾा आहिनि के नंढा आहिनि, हिते माल अचे थो, वॾो ज़्यान थो करे। आख़िर 3-4 दाऊं ॾिनोसीं। हिकु ॾींहुं 1 बजे टाइम असांखे कुड़मिन पंहिंजनि चयो त अॼु वरी साॻियो माल आंदो अथऊं, पर 60-70 ढोर सॼो अंबनि में छॾियो अथऊं। पोइ बि मां सजण जतोई, असां मुंहिंजो भाईवार थी रहियो आहे, उनखे फ़ोन कयुमि, साईं इहो माल कढायो, एतिरो ज़्यान थो थिए। हुन मूंखे चई वकील साहिब मां माल कढायां थो। वरी नमाज़ पढ़ियोसीं, वेठा हुआसीं पंहिंजे जाइ ते। 3 बजे कुड़मीअ खां पुछा कयोसीं, बाबा माल कढियो अथऊं न कढे थो? चई न साईं माल उहो ई सॼो अंबनि में चरे थो। असां हितां वियोसीं, ॾिठोसीं सॼो माल हुते अंबनि में चरे थो। पोइ असां माल कढियोसीं, सॼो माल त न बीहारे सघियोसीं, कुझु माल पंहिंजो हुते बंगलो ठहियलु आहे उते बीहारियोसीं त अचनि हिन सां ॻाल्हायूं त हेॾो ज़ुल्म छो थो थिए, हेॾो ज़्यान छो था कनि। असांजा हुते वेठा हुआसीं त 8-10 माण्हू लठियुनि सां आया, अची उहो जेके असांजा छोकिरा माल सां बीठा हुआ, बीहारे हो बंगलो जे भिके, उन्हनि खे लठियुनि सां शुरू थी विया। पोइ असां बि उथियोसीं। असां वारे माण्हू थोरा हुआ, उन्हनि खे धक चङा लॻी विया, हुननि वारा घणा हुआ, हुननि खे 2-3 धक घटि लॻी विया। मुंहिंजो गनमैन हो जंहिंखे रिपीटर हो, उन खां रिपीटर खसण जी कयूं, हथु विझी खसण जी कयईं, त पोइ हिन रिपीटर वारो बि हुन ॼंघ में गोली हयईं। जे हिन खे गोली हणणो हो त जेके 8-10 ॼणा परियों अचनि पिया उते ई असां हणूंसां, पर असां न हुयोसीं। पाड़ेसिरी आहे, भाईवार थी रहिया आहियूं, हिकु जाइ ते रहिया आहियूं। उन हिसाब सां असां लठियूं असां वारे छोकिरनि खे लॻा, ॿियो कुझु थियो। जॾहिं उन्हनि खे बंदूक खसण जी कयईं रिपीटर, तॾहिं हुन हयईंसि। पोइ वरी असांजा ॻोठ जा माण्हू बि आया, हुननि जे ॻोठ जा माण्हू बि आया। 2 कलाक खनि फायरिंग थियो, विच में माण्हू आया, हो होॾे हलिया विया, असां हेॾे हलिया वियासीं, विच में माण्हू अची विया। असांजो हुते अंबनि जो ठेकेदार हो, उन्हनि जा अंब हुते पेटियूं भरियल हुआ, उहे जेके पेटियूं उहे सभु खणी विया। पोइ असां हिन जे सरदार खे दान ॾिनोसीं, जतुई हाउस वियोसीं, साईं हिन असां सां हेॾो ज़ुल्म आहे, माल जो भेल बि कराइनि, असांजे कुड़मियुनि सां विढ़नि, असां सां विढ़नि था, ऐं हे अंब बि खणी विया आहिनि। साईं जतुई साहिबु अमीर आहिनि, जॾहिं बि असां विया आहियूं त मायूस न थिया आहियूं। जतुई साहिबु हाउस में असांखे रिस्पेक्ट मिलियो आहे, इज़त मिलियो आहे। उन्हनि हिन ॾे फ़ोन बि कयो ऐं हिन खे चयईं त एॾो ज़ुल्म तव्हां छो था कयो। अञा असां हुते हुआसीं त वरी फ़ोन थी त साईं हुते जेको ट्रैक्टर असांजो वहे थो उहो बि काए विया आहिनि। असांजो जेहो हो हिकिड़ो ड्राइवर, उनखे लाहे करे ट्रैक्टर बि काए आहिनि। वरी हुते मां साहिब खे चयुमि, साईं ट्रैक्टर बि काए विया आहिनि। वरी साहिबु उतां मीर आबिद हुसैन ख़ान हो, उन फ़ोन करे तंबीह कयईं बाक़ाइदे सुठे तरीक़े सां, त तव्हां छा था कयो? चयईं असां ट्रैक्टर ॾींदासीं। ॿिए ॾींहं ते बि असांखे ट्रैक्टर न ॾिनऊं। वरी ॿिए ॾींहं ते वरी साॻियो मां वयुमि हुते जतुई हाउस। वरी हुते मां उन्हनि खे दान ॾिनुमि, साईं ट्रैक्टर न ॾिनो अथव असांखे, अंब बि खणी विया आहिनि। मूंखे चयईं उतां मोटी आयोसीं, चए तव्हांखे ॾींदासीं। ॿिए ॾींहं ते आयोसीं, राति वरी असांजे हुते टूहा रखियल हुआ। हिते खारक थींदो आहे, ॾोका थींदा आहिनि सुकाइण लाइ, उहो टूहा साड़ियूं। जॾहिं टूहा साड़ियूं पोइ मां FR कटायुमि, मजबूर थी करे FR कटायुमि। पोइ विच में माण्हू आया, कुझु असांजे आया, होॾे आया हुआ ठहण जी ॻाल्हि
ॻाल्हियूं कयो ठहण जी। असां चयोसीं असां पहिरीं ॾींहुं बि ठहण जी ॻाल्हियूं, अॼु बि ठहण जी ॻाल्हियूं कयूं था। ज़बरदस्ती ज़ोरी हे था कनि, ज़ुल्म त हे था कनि, असांजे बाग़ सां असांजे फसलनि सां हे था ज़ुल्म पिया कनि। पोइ चयोसीं साईं हलो साईं जतोई साहिब वटि ॻाल्हियूं कयूं। चयोसीं असां सरदारनि वटि न हलंदा, डॉक्टर इब्राहिम साहिब वटि, आबिद हुसैन जतोई वटि उते न हलंदासीं। असांजो पंहिंजो अमीर आहे ज़ुल्फ़कार ख़ान रोहड़ीअ में, उन वटि कंदासीं। मां चवां साईं जाते कयो, असां ॻाल्हियूं करण लाइ तयारु, तव्हां भले उहो तव्हांजो अमीर आहे उन वटि कंदासीं। मीर सोबदार ख़ान माण्हू लाइक़ु माण्हू, उनजा पुट बि लाइक़ु आहिनि साईं रोहड़ी वारा। उते वियासीं, ॻाल्हियूं थिया, अंदरि वञी उते अमीर जेके वेठल आहे उतां अंदरि टले आया, जेके बि ॻाल्हियूं टले आया, ॿाहिरि आया। असांजा अमीर जेके असां सां गॾु हलिया आया उन असांखां पुछिया की वाह असां जेको कुझु करे आया आहियूं तव्हांखे इहो क़बूलु आहे? असां चयोसीं जेको असां तव्हांखे वठी आयो असांखे क़बूलु आहे। दीदार जतोई साहिबु पंहिंजे वरी क़ौम वारनि खां पुछा कयईं, बाबा हाणे असां बि अंदरि जेको टले आया आहियूं तव्हांजा मशीर असां सां गॾु आहिनि, फ़ैसिलो ॿुधायूं तव्हांखे क़बूलु आहे? उते पंहिंजे दीदार साहिब खे चयूं त असांखे फ़ैसिलो ॿुधायो, फ़ैसिलो असांखे सम्झ में आयो, ठीकु आहे, न आयो त असांखे फ़ैसिलो क़बूलु न आहे। पोइ दीदार साहिबु कावड़िजी वियुसि, चई न तव्हांखे पंहिंजो इज़त जो ख़बर आहे, न अमीर जो इज़त जो ख़बर आहे, न तव्हांखे ॿिए कंहिंजो इज़त जो ख़बर आहे, मां तव्हांखे फ़तवा न ॾींदुमि, उथो हलिया वञो। 3 ॾींहं गुज़रिया, ॿिजु तयारु हो असांजो। मां SP साहिब ॾे वियुमि, शाज़िब चाचर साहिब ॾे, साईं फ़ैसिले में हे न बीठा, फ़ैसिलियूं ॻाल्हियूं न कयूं, हाणे असांजो रोंबो तयारु आहे। मूंखे शाज़िब साहिबु चयईं त तव्हां वञी पंहिंजो रोंबा करायो, कुड़मिन खे रोंबा करायो। मां चवां साईं को अणवणंदड़ को वाक़ियो न थी पए, चई अलाह ख़ैरु कंदो, कुझु न थींदो। असांजा उते कुड़मी विया, सुबुह सां ॿिज पटे तो रोंबो हले पियो, हे उतां चाढ़ो करे आया असांजे मथां। इन में इहो जेको रेंजर जो अहलकार हो, ॿिया हिन जा मिट माइट गॾु थी करे 100 माण्हू आयो, फायरिंग कयूं, जंहिंमें असांजो कुड़मी नारे जो हो मोहब्बत ख़ान उहो शहीद थी वियो, ऐं हिननि जो रेंजर्स अहलकार जेको उहो ज़ख़्मी थी पियो। वरी पुलिस आयो, हुननि खे होॾे कढियईं, असांखे हेॾे कढियईं, असांजो अमरा जेको शहीद थियो हुनखे हेॾे खणी आयोसीं। पोइ यकी इहो हिते ईअं हले पियो, विच में माण्हू आया, ॿियो कुझु आयो, अमीर हुसैन ख़ान ख़ुदि लड़ी आयो, हुननि ॾे बि आयो, असां ॾे बि आयो, बाबा ॻाल्हियूं। हाणे हिननि जा डिमांड ईअं, हिन जो अखियूं आहिनि ज़मीन में, त वकील साहिब खे हिते असां तंग कंदासीं, हिन खां ज़मीन कढंदासीं। पोइ पंहिंजे हिनखे अमीर हुसैन साहिब खे चयूं त असांखे 50 जे रेव असांखे ॾियनि, पोइ ॻाल्हियूं कंदासीं, जे 50 जे रेव असांखे न ॾींदा त असां ॻाल्हियूं न कंदासीं। पोइ अमीर हुसैन ख़ान उहो बि हुननि सां सुठो ॻाल्हायूं, पंहिंजनि खे चयईं त इहो तव्हां जेको कयो था नाजाइज़ी कयो था। पोइ हुन खां पोइ मां अमीर हुसैन सां मिलियुमि, साईं हीअ ॻाल्हि आहे, मूंखे चयईं मां वधि में वधि कोशिशि कयुमि, तव्हांजे करे मां हलियो वियुमि, मां क़ौम ॾे वेंदो बि न आहियां, तव्हां असांजा पुराणा माण्हू आहियो, वॾे वक़्त सां गॾु हलिया आहियूं हिक ॿिए सां, हाणे तव्हां वञी पंहिंजो कानून कयो। उनखां पोइ मुंहिंजो कुड़मिन खे झलनि पिया, वाह लाभ न कयो, असां वकील साहिब जो इहो आहे न ईअं खणी वेंदासीं ज़ोरीअ। वरी बाग़ में मुंहिंजो हर काथऊं कुझु वण वढियो अथऊं, बाग़ में मुंहिंजो बंगलो ठहियलु हो, सॼो बंगलो ठातऊं, हुनजा गेडर 3 राति लाहे विया। पोइ मां IG साहिब खे दरख़्वास्तूं कयूं, DG रेंजर्स खे दरख़्वास्तूं कयूं, SP साहिब खे दरख़्वास्तूं कयूं। पोइ साईं मूंखे हाणे हिन वक़्तु क़ानूनी लेवल ते मूंखे पुलिस ॾिनो अथऊं, पुलिस हुते विच में वेठो आहे, तॾहिं असांजा लाभ हलनि था, इहा ई ॻाल्हि आहे।